तेज हयाती। दिल त चवे थी तो कि धक ही हिकु हणा ये धक्का सा तो कि दस करे छड़िया। शमीर खान तू फिक्र न कर, असा सिर्फ ॾेई साख बचाईंदासीं। तुंहिंजा पैसा अजाया न वेंदा। अरे मूं तो के एतरा पैसा नजे करे दिना जो तू मुझो नालो न खणे। ओए तू मुझो नालो छो खयो? शमीर खान मो चयो न असा तुंहिंजी हिफ़ाज़त कंदासीं, तू फिक्र न कर। अरे हाणे चाचा शाहजमान बंदूक खणी मूंखे ॻोल्हे रहियो आहे। तू पंहिंजे धंधे सां गदारी कई। रईस शमीर खान मां तोसां वाइदो थो कयां, मां सिर ॾेई बि तुंहिंजी जान बचाईंदुसि। जेकॾहिं मूं तुंहिंजा पैसा खाधा आहिनि त मां तोखे निभाए बि ॾेखारींदुसि। ठीकु आहे, हाणे मां हिते तव्हांजो महिमान आहियां। कदर महिमाननि जी ख़िदमत कर। शेरू सां गॾु शमीर बि आयो आहे। हाज़िर गुलज़ार है, बस इहाँ वैसे इहाँ है। वे शमीर खान वे। ए शमीर खान तू हाणे हिते ई रह, सम्झ त लोहे कोट में अची वई। बाबा जी शमीर आखिर केतिरो लिखंदो ऐं केतिरो भॼंदो, मूंखे त पक थी वई आहे। हाणे शमीर जी ज़िंदगीअ जा वञी आख़िरी ॾींहं बचा आहिनि। साजिद पुट मां छा कयां? शमीर पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो वियो आहे, ॿियो लोड़े चवे पंहिंजी क़िस्मत खे। ॾिसजो वेई बाबा साईं, तमामु जल्द सरदार शाहज़मान जा माण्हू शमीर खे मारे छॾींदा ऐं जेकॾहिं उन्हनि खां बची वियो त खेसि पुलिस मारे छॾींदी। साजिद पुट मां त शमीर खे बचाइण चाहियां थो, पर वो हिकिड़ी जॻह ते वेहे न वते थो रुलंदो नंढड़नि ॿारनि वांगुरु। बाबा साईं बाक़ी हिकु तरीक़े सां शमीर बची सघे थो। साजिद पुट वो कहिड़ो तरीक़ो ॿुधा? शमीर जेल हलियो वञे। वाह रे पुट साजिद वाह, जन शमीर जेल वियो त जेलर उबतो टंगींदुसि फाहीअ ते। वाह जी ॻाल्हि कई अथई। ईअं न आहे बाबा साईं, शमीर जे वधि में वधि 3 साल टी पईंदी। अरे छोरा तूं 3 सालनि जी थो ॻाल्हि करी, शमीर खून कयो आहे, 10 सालनि ताईं त हुनजी ज़मानत ई कान थींदी। हा बाबा साईं, इहो इन करे जो शमीर शाहज़ेब जो कातिल साबित नथो थी सघे, छाकाणि त मारण वारो गुलज़ार आहे। मां त चवां थो जेकॾहिं वकील सुठो कजे त शमीर बाइज़त बरी थी सघे थो। वाह जी ॻाल्हि कई साजिद पुट, मां हिनमहिल ई शमीर सां ॻाल्हायां थो। गुलाबी दुनिया खड़ी छा बि चवे, पर मूंखे ख़बर आहे त मां जवान आहियां, हटो कटो आहियां। हाय लारेस, मूंखे लॻे थो त अॼु तुंहिंजी नियत में रोलो आहे गुलाबी जोड़े में। गुलाबी हीअ जबल जेॾी ज़िंदगी मां कीअं गुज़ारींदुसि? हाय अला ॾिसो रईस, कबर में पेर पियो थई, ज़िंदगी थई 4 ॾींहं। तूं खामखा हिनखे जबल जेॾो टिघो छो थो बणाई गुलाबी जोड़े में? गुलाबी अहिड़ा भोग न कर यार। मां त सम्झां थो त वधि में वधि मुंहिंजी उमिरि 40-42 साल हूंदी। रईस सिधी ॻाल्हि कर, हिन गुलाबी जी तो त जान बि कुर्बान आहे। गुलाबी मां शादी करण थो चाहियां। हाय लारेस, मुंहिंजो अहिड़ो को बि इरादो कोन्हे। मां त तोसां शादी कोन कंदुमि गुलाबी जोड़े में। छॾ मूंखे शर्म थो, जहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। गुलाबी तूं हिकिड़ो हाणे कमु कर, मुंहिंजे लाइ हिकिड़ी छोकिरी ॻोल्ह जेका हसीन बि हुजे, खूबसूरत बि हुजे, खूबसीरत बि हुजे, जेका मुंहिंजे ज़िंदगीअ खे रंगीन बनाए छॾे ऐं मुंहिंजे पीरीअ जो सहारो बि बणिजे। अहिड़ी छोकिरी ॻोल्ह। हाय लारेस, अंदर ई साड़े छॾियई। मुंहिंजे हूंदे
तो की छोकरी जी केड़ी जरूरत है? ओ मुंजो मतलब है त तुझी खिदमत मां कया तो न गुलाबी जोड़े में। गुलाबी न पांजे गोठ में, हर वारन गोठन में मुझे लायका छोकरी गोल त डींदो सां मारो ही हिकड़ो खत्म। दोरे सर अज ॾाढो परेशानी। यार शेरू परेशान थी वयो, समझ में नथो अचे त छा कजे। तू का सलाह दे। हुकुम करे सर। मामा सां ये फोन कया त गिरफ्तारी दे। चवे थो त जेकॾहिं मां ॿाहिरि रहियुसि त इहो शाह ज़मान पंहिंजे माण्हुनि जे हथां मूंखे माराए छॾींदो, या वरी पुलिस जे हथां मारिजी वेंदुसि। जेकॾहिं मां जेल वियुसि त ज़िंदगी बची वेंदी। बंकुल खान सही तो चवी रे सर, पर जेल असां ॾिठा आहिनि। बंकुल खान खे कहिड़ी ख़बर, जेल जी ज़िंदगी खां इज़त जो मौत भलो आहे। मामा साईं चवे थो त मां घणो वक़्तु जेल में न रहंदुसि, छो त खून गुलज़ार कयो मां न। ऐं मामा इहो बि चवे थो त हिकु सुठो वकील करे हू मूंखे जेल मां आज़ाद कराए छॾे। रेसावा जी मर्ज़ी आहे, बाक़ी असां त तव्हांजे लाइ सिरजण लाइ तयार आहियूं। ठीकु आहे त पोइ हल था हलूं मामे बंगुल खां। हा अचनि गुलज़ार वारा, तयारी कयो हलूं। ठीकु आहे, ईअं ई था कयूं। जमाल जमाल छा थियो दई? छो थी निंड फिटाई मुंहिंजी? जमाल मूंखे निंड नथी अचे। अखियूं ॿूटे सुम्ही पियो, निंड अची वेंदई। मूंखे खौफ तो थे जमाल, तू थी वे न, जाग न थोड़ी देर। पंहिंजे घर में केड़ो खौफ, सुम्ही रहो ऐं मुंहिंजी भी निंड न फिटाए। अस्सलाम वालेकुम एसपी साहब। वालेकुम सलाम नबी खान। पियो मेहरबानी राणा साहब। फरमायो, मावा जी केड़ी खिदमत कया? एसपी साहब असां शमीर के कानून जे हवाले करण था चाहियूं। यह तो तमाम सुठी गाल है। एक पुरमन शहरी हुजण जे नाते तव्हां ते इहो फर्ज तो थे त तव्हां कानून जी मदद कयो। एसपी साहब असल में असां के अवां जी मदद जी जरूरत है। हुकुम कयो। असां शमीर के कानून जे हवाले करण ला तैयार आहियूं, पर असांजा कुछ खदशा आहिनि। उहे असांजा खदशा दूर कयो, असां शमीर के कानून जे हवाले कंदासीं। अवां खे केड़ा खदशा आहिनि? एसपी साहब असांखे रुगो इहा पक ॾियो, असां सां इंसाफ़ थींदो ऐं पुलिस जी हिरासत में शमीर खे न मारियो वेंदो। मां अवां खे पक थो ॾियां बंगुल खान त शमीर सां इंसाफ़ थींदो ऐं हुन ते पुलिस थाणे में न तशद्दुद थींदो न ई उन खे मारियो वेंदो। एसपी साहब ईअं न थिए,
जो असां शामिर खे पुलिस जे हवाले कयूं ऐं सूबेदार सुखियो उनजो इनकाउंटर करे छॾे। ईअं कतई न थींदो बंगुल खान। मां अव्हां खे शमीर जी ज़िंदगीअ जी ज़मानत थो ॾियां। ठीकु आहे एसपी साहब, मां जल्द शामिर खे अव्हां जे हवाले कंदुसि। ठीकु आहे। ठीकु आहे पोइ साईं, मां हलां थो। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं आहे त केरु कोन कलामड़ो फ़क़ीर कंहिंखे पियो थो ॿुधाई। ख़ैर केरु कोन्हे, मां त ॿुधा पियो थो न, मां त राग खे सम्झां थो न। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। हाशिम गाॾी बिहार, कबूतर फ़क़ीर खां हाल वाल वठो। ठीकु आहे बाबल साईं। कबूतर फ़क़ीर हेॾे आ। अस्सलाम वालेकुम सरदार। वालेकुम अस्सलाम। ये ख़बर इहो शहमीर बंगुले जे बंगले ते आहे या तो खिसकी हो? सरदार साईं, मूं वेंदे शहमीर खे ॿाहिरि न ॾिठो आहे। इन जो मतिलब त शहमीर बंगुल खाने जे बंगले ते आ। बाबल साईं, शहमीर हाणे होशियार थी वियो आहे, वो बंगुले ते कोन हूंदो। असां हर हाल में हलंदासीं, वेहण खां बहितर आहे त उनखे तलाश कजे। ठीकु आहे बाबल साईं। गाॾी हलाए। अस्सलाम वालेकुम। मामा साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो मामा? मामा साईं, अव्हां हिते हुकुम कयो त मां अचां। शामिर, तुंहिंजो ॿाहिरि निकिरणु ख़तरे खां ख़ाली न आहे, इन जे करे मां पाण तोसां मिलण हिते हली आयो आहियां। हुकुम कयो मामा साईं। शामिर, मां चाहियां थो त तुंहिंजो चाचो तुंहिंजे खून जो प्यासो आहे। खुद शाह ज़मान ऐं उन जा वाठा हथियार बंदूकूं खयो तोखे ॻोल्हींदा था वत। आख़िर तूं केसे ते लिकंदे? मामा साईं, छा थो करे सघिजे? शामिर, मां चाहियां थो ख़ुदा न ख़ास्ता दुश्मन जी गोली जो मथां तूं खाज बणिजी वञी त पोइ मां छा कंदुसि? हिकु तरफ़ शाह ज़मान जा माण्हू, ॿिए तरफ़ पुलिस तोखे ॻोल्हींदी थी वते। आख़िर तूं केतिरो उन्हनि खां लिकंदे भॼंदो वतंदे बाबा? सम्झ कुझु। इन करे मूं फ़ैसिलो कयो आहे त तोखे गिरफ़्तारी ॾियणु घुर्जे। मां सम्झां थो त तूं जेल में महफ़ूज़ रही सघीं थो। भाणज, जेल? मामा साईं, जेल जी ज़िंदगीअ खां त मौत बहितर आहे। हा रे सर, शहमीर सही थो चए। जेल जी ज़िंदगी का ज़िंदगी आहे? शेरू, ज़िंदगी केतिरी बि ॾुखी हुजे पर ज़िंदगी ज़िंदगी हूंदी आहे। बहरहाल मौत खां बहितर आहे। मां त सम्झां थो हिन भॼ भॼां वारी ज़िंदगी खां हिन लाइ जेल ई बहितर रहंदो। पैसे सां जेल बि गुलशन बणिजी सघिजे थो। मामा साईं, तव्हां वॾा आहियो,
तव्हांखे जीअं सम्झ में अचे तीअं कयो। त पोइ ठीकु आहे, मां एसपी राणे सां ॻाल्हायो आहे, तोखे तिर जेतिरी बि तकलीफ़ न ईंदी। अच मूंसां। ठीकु आहे संगत, वरी मिलंदासीं। पंहिंजो ख्यालु शेरू, यारो यारी। संगत ॿियो ख़बर, शमीर जी ख़बर पई या न? दिलावर साईं, शमीर बराबर बहादुर वटि कैदो, पर हू उतां फरार थी चुको आहे। दिलावर साईं हाणे ख़बर पई आहे त हू पंहिंजे ॻोठ में ई लिकियल आहे। माना त इहो कुओ पंहिंजे ई ॻोठ में लिकियल आहे। हलो त हली बंगुल जे ॻोठ खे हुन जो दड़ो हली था बणायूं। ओ त शमीर खे पनाह ॾियण वारा माफ़ीअ जे क़ाबिल न आहिनि। दिलावर साईं, हिकु शमीर जे करे 100 माण्हुनि खे तकलीफ़ ॾियण ठीकु न आहे। शमीर खे केर बि दिलि सां पनाह न ॾींदो। ॻोठ जा ग़रीब वेचारा ख़ौफ़ में शमीर खे पनाह ॾियूं वेठा आहिनि। हा दिलावर साईं, मज़हर सही थो चए। असांजो ॾोहारी शमीर आहे, ॻोठ जा ग़रीब माण्हू न। असां सिर्फ़ ज़ालिमनि जा दुश्मन आहियूं, ग़रीबनि मज़लूमनि जा न। भगन हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, उहे असां छा करियूं? हिकिड़ो माण्हू असां सभिनी खे हथ कोन थो अचे। कुझु न कुझु त करणो पवंदो न। पर तव्हां बि पंहिंजी जाइ ते सही आहे। हिक ज़ालिम जे करे 100 मज़लूमनि खे मारण इहो दिलावर जो फड़ न आहे। पर यार कजे त छा कजे? दिलावर साईं, असांखे शमीर जे ॻोठ हली रहणु घुर्जे। असीं न दुश्मननि जे ॻोठ में हलंदासीं न, जहिड़ो थी पवंदो। ईअं ठीकु आहे, शमीर जी चुरपुर ते असांखे नज़र रखणी आहे। यो कुओ शमीर जीअं ई बिरड़ खां ॿाहिरि निकिरे न, कोड़कीअ में छटिजी वञे। दिलावर साईं, पोइ हलो त हलूं। अचो। सरदार शाह ज़मान, तहां असांखे बार बार हिते तंग करण लाइ छो था अचो? चुप कर। बात गाड़ा छोरा, तू कंहिंजे साम्हूं बीठो आई? सतराजी सरदार शाह ज़मान जे साम्हूं बीठो आई। ॻाल्हि ॿुध, जेसि ताईं इन शमीर खे मां पंहिंजे हिननि हथनि सां न मारींदुसि, तेसी ताईं तव्हांखे सुख जो साह खणण न ॾींदुसि। बड़े शमीर किथे आ? इहो न चइजांइ त शमीर हिते न आहे, छो त असां पक करे आया हूं शमीर हिते ई आ। छोरा, मां वरी चवां थो, इज़त सां न शमीर खे असांजे हवाले कर, न त मां तोखे मारे मारे मोगो करे छॾींदुसि। आई मोगो। सरदार साहब, इहो तहांजे रंधिणे जो रोलो आहे। इन मामले में तहां ॼाणो, तहांजो भाइटियो ॼाणे। तहां असांखे परेशान छो था कयो? असां तहांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? असांजो जीअण जंजाल छाले कयो आहे तव्हां? बाबल साईं, ही बंगुल जो पुट आ ऐं शराफत जी ज़बान हिननि खे सम्झ में ई कान ईंदी। मां त चवां थो त हिन छोरे खे खंभे खणी था हलूं, पोइ पाणे बंगुल हिन छोरे जे एवज़ असांखे शमीर जी बाह ॾींदो। हाशिम खान, शमीर हिन टाइम हिते मौजूद न आहे। जॾहिं खां अव्हां खे शमीर जे कातिल हुजण जी ख़बर पई आहे,
शहमीर तॾहिं खां हिते आयो ई न आहे। हाशिम खान तू सही तो चई। बंगुल खान ऐं ही छोरो उनजो पुट ये ॿई शराफ़त वारे ॾींहुं ॼाया ई न हा। हाशिम खान जी बाबल साईं। न मौत पर के ॿ टे दुनाड़ में कुंधा कहण जेस ताईं हिनजी नास्तुनि मां रत न वांदी न तेस ताईं बलू कुड़ो ॿुधाईंदो न। वाइस बटे कुंधा धक्कु न हाशिम खान, धक्कु न, ॿुधायां थो। शहमीर हिन टाइम गुलज़ार वटि पनाह में आहे। छा इहो सभु कुझु सही पियो चई? हा सरदार साईं, बिल्कुलु इहो ई सच आहे। शहमीर माना गुलज़ार जी पनाह में आ। चङो गुलज़ार तोखे बि ॾिसी था वठो। अचो हाशिम हलो। वालेकुम सलाम। एसपी साहब, यह है शहमीर खान। वधीक अवां खे पारत आहे अमीराणो ॿार, घणी सख्ती सही कोन सघंदो। वॾी ॻाल्हि इहा आहे त आहे बेगुनाह। हिन जो चाचो शाह ज़मान हिन जी मिल्कत खाइण लाइ हिनखे हरूभरू पियो परेशान करे। रईस बंगुल खान, अवां कंहिं क़िस्म जो टेंशन न वठो। अवां सां इंसाफ़ थींदो ऐं अवां ॾाढो सुठो कयो आहे जो अवां कानून जो रस्तो इख़्तियार कयो आहे। एसपी साहब, मां बेगुनाह आहियां। इहो चाचा शाह ज़मान मूं यतीम जो माल खाइण जे लाइ मूंखे बेगुनाह परेशान करे रहियो आहे। सोट शाहज़ेब जे क़त्ल में मुंहिंजो त को बि हथु न आहे। शहमीर खान, तूं परवाह न कर। जेकर तूं बेगुनाह आहीं त तोखे रहण बि कान ईंदी। तोसां इंसाफ़ थींदो। एसपी साहब, मूंखे अवां मां इहा ई उमेद आहे। सूबेदार सुखिए के अंदर मोकल। जी सर। कहाँ पियो बंगुल खान? सूबेदार सुखिया, मुल्ज़िम शहमीर खे पंहिंजी तहवील में वठ। ऐं हा, मुल्ज़िम हिकु पढ़ियल लिखियल ऐं मोतबर माण्हू आहे। जेसीं ताईं हिन ते ॾोह साबित नथो थिए तेसि ताईं ही मोज़ शहरी आहे। उन करे हिनखे इज़त सां वठी वञ। यस सर। शमीरा, तूं फिक्र न कर, मां तुंहिंजी जल्द ज़मानत कराईंदुसि। मामा साईं, बसि हाणे पारत तव्हांजे आसिरे आहे। एसपी साहब, तूं असांखे बि इजाज़त ॾियो। महिरबानी बंगुल खान, महिरबानी।